नाज़रीन, ओॿावड़ो वेझो मुबैना अगवा थियल पौरियत बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे गुलाम कम्बर बूहड़। जी गुलाम कम्बर, छा तफ़सील आहिनि? जी तफ़सील इहा आहिनि त ॾाढी अॻु जेको आहे बस्ती जीवण शाह लिंक रोड तां हथियार बंदनि जेको आहे सलीम सोलंकी खे जेको अगवा करे विया हुया, जेको ॾाढी गुज़री विया हुया। उहो राति जेको आहे तक़रीबन 3 बजे धारी जेको आहे अचानक मौजूदा नथो जेको घर पहुतो आहे थी, जंहिंखां पोइ हुनजो इहो चवणु आहे त असांखे SSP घोटकी जे दबाव ते जेको आहे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं अॻुवां सूबाई वज़ीर ॾियां माता ॿेर जी जेका कोशिशि हुई, जेको SP पुलिस ते जेको हुनजो दबाव हुयो त असां हिननि जो नीगर बाज़ियाब थियो आहे। हुनजे वालिद साहिब जो चवणु आहे, जंहिंखां पोइ जेको SSP उमर तोफ़ेल जो बि इहो चवणु आहे त असां जेको आहे पुलिस खे जेको आहे पंहिंजो फोक्स करे छॾियोसीं, जेको चेक पोस्टां कचे में क़ाइमु करे असां पुलिस ते बाक़ी जिन ते धाड़ियलनि ते दबाव कयोसीं, जंहिंखां पोइ नीगर बाज़ियाब थियो आहे। होॾां इहो बि मालूम थियो आहे चौबोल अली इलाइक़े में त जेको नीगर बाज़ियाब थियो आहे त उहो भंग भरे पोइ बाज़ियाब थियो आहे। जी गुलाम कम्बर, अवां जी महिरबानी।